बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वमिनहल ईगाल वहुव ख़त्मुल कलाम बिमा युफीदु गर्ज़न यतुम्मुल मअना बिदूनिही कल मुबालगति फ़ी क़ौलिल ख़नसाइ व इन्न सख़रन लतअतम्मुल हुदातु बिही कअन्नहु अलमुन फ़ी रअसिही नारुन। इल्मुल मआनी जो आख़िरी बाब 8हों बाब ईजाज़ इतनाब ऐं मुसावात जे बारे में हली रहियो आहे। अवी पढ़ी आया हो त मुसावात चइबो आहे त जेतिरा अल्फाज़ हुजनि ओतिरी माना अदा कई वञे, यानी मुतकलिम जेतिरी माना अदा करणु चाहे थो ओतिरा ई अल्फाज़ आणे। जेकॾहिं अल्फाज़ घटि आणींदो माना ज़्यादा अदा थींदी त उनखे ईजाज़ चइबो, ऐं जेकॾहिं अल्फाज़ ज़्यादा आणींदो ऐं माना घटि अदा थींदी त उनखे इतनाब चइबो। हर हिक जा असबाब अमी पढ़ी आया हो त कहिड़ी जॻह ते ईजाज़ आंदो वेंदो आहे, कहिड़ी जॻह ते इतनाब आंदो वेंदो आहे। उन खां बाद में ईजाज़ जा अक़साम मां पढ़िया त ईजाज़ जा 2 क़िस्म आहिनि, ईजाज़ किस्र, ईजाज़ हज़्फ़। उन जा मिसाल सूरतूं पढ़ियूं ऐं इतनाब जा अक़साम हली रहिया आहिनि। पुठे सबक़ में असां इतनाब जा 6 क़िस्म पढ़ी आयासीं। उन्हनि में जा पहिरियों क़िस्म असां पढ़ियोसीं ज़िक्रुल आम बअदल ख़ास। पहिरियों क़िस्म पढ़ियोसीं ज़िक्रुल ख़ास बअदल आम, यानी आम ज़िक्र कयो वञे उन खां बाद में ख़ास जो ज़िक्र कयो वञे। उन खां असां ॿियो क़िस्म वरी पढ़ियोसीं ज़िक्रुल आम बअदल ख़ास, यानी पहिरियां ख़ास जो ज़िक्र कयो वञे बाद में वरी आम जो ज़िक्र कयो वञे। उन खां पोइ अवां तौशीफ़ पढ़ी आहियो, अहिड़े तरीक़े सां अवी तकरार पढ़ी आहियो, ताक़ीद पढ़ी आहियो, जुमिला मोतरज़ा जो बयान अवी पढ़ी आहियो। अॼोके सबक़ में मुसनिफ़ अलैहि रहमत इतनाब यानी कलाम खे मुतनब, कलाम में ड्रैग कई वञे, अल्फाज ज़्यादा अदा कया वञनि, माना खां अल्फाज ज़्यादा हुजनि, पर शर्त इहो आहे त उहे अल्फाज कंहिं मक़सद जे मातहत हुजनि, उनजो को फ़ाइदो हुजे। जेकॾहिं बग़ैर फ़ाइदे जे हूंदा त उहो कलाम इतनाब न थींदो, पर उहो तत्वील या हश्व थी वेंदो, जेको कलाम बलागत जे दर्जे में नथो अचे। उन में जा अॼु 7हों क़िस्म बयान करे रहियो आहे इतनाब जो, उहो आहे ईगाल। ईगाल इहो इफ़आल जे वज़न ते बाब इफ़आल आहे, इन सलासी मुजद वग़ल या ग़िल ईंदो आहे। ईगाल चइबो आहे ख़तमु करणु या छुपिजी वञणु, परे थी वञणु, लिकी वञणु, इहे उन जूं मानाऊं ईंदियूं आहिनि। इस्तिलाह में ईगाल चइबो आहे त कलाम खे कंहिं अहिड़े लफ़्ज़ ते ख़तमु कयो वञे जेको माना खां ज़्यादा हुजे, पर उहो को फ़ाइदो ॾींदो हुजे। कलाम कयो वञे, पोइ कलाम जे आख़िर मंझि के अहिड़ा अल्फाज़ आंदा वञनि जेकी माना ऐं मफ़हूम खां ज़ाइद हुजनि, पर उन्हनि अल्फाज़नि आणण जो को फ़ाइदो हुजे, त उनखे चइबो आहे ईगाल। तर्जुमो कयो ॾिसो, वमिनहल ईगाल, ऐं इतनाब जे अक़सामुनि मंझां हिकिड़ो ईगाल बि आहे, या हिते सादिसहा मुक़दर साबिअहा मुक़दर करियो त 7 उन्हनि मंझां ईगाल आहे। वहुव ख़त्मुल कलाम, ईगाल जी हिते इस्तिलाही तारीफ़ करे रहियो आहे। ईगाल छा आहे? ख़त्मुल कलाम, ख़तमु करणु कलाम जो, बेमा अहिड़ीअ शइ सां जेका फ़ाइदो ॾिए, गर्ज़न कंहिं मक़सद जो। ईगाल चइबो आहे त कलाम खे कंहिं अहिड़े अल्फाज़ सां ख़तमु कयो वञे जेको कंहिं मक़सद जो फ़ाइदो ॾिए, जंहिंसां को नुक़्तो मालूम थींदो हुजे। यतिमुल माना बेदूनिही, ऐं पूरी थींदी हुजे माना उन खां सवाइ, माना जेकॾहिं उहो अल्फाज़ न आंदो वञे, उन जे अल्फाज़ आणण खां बग़ैर बि माना उहा ई हासिल थी वञे। कल मुबालगत फ़ी क़ौलिल ख़नसाइ, जीअं ख़नसा रज़ियल्लाहु ताला अन्हा औरत हुई, उन जे शेर मंझि मुबालगो आहे। ख़नसा हिकिड़ी नेक औरत हुई, जेका मुस्लमान हुई, जेका इस्लाम सां इस्लाम जंहिंखे नसीब थियो, उन जंग क़ादसिया में पंहिंजा 4 पुट शहीद कराया, पोइ बि उहा
अल्लाह जो शुक्र अदा कंदी रही ऐं उनजे मदह मंझि उनजी शहादत जे बारे में अशार चई। हिकिड़ी नेक औरत हुई, उनजो ही शेर आहे, उन मंझि मुबालगे जे तौर ते ई ॻाल्हि खे ज़िक्र कयो वियो आहे। ॾिसो शेर ॾिसो, व इन सखरन लतअतमुल हुदात बिही कअन्नहु अलमुन फी रअसिही नारुन व ऐं इन माना बेशक, सखरन, सखर इहो नालो आहे खनसा जे भाउ जो। खनसा जेका शाइर आहे उनजो भाउ हुयो, उनजो नालो सखर आहे। उहो फौत थी वियो, उनजे पोइ हाणे मदह मंझि इहे शेर चई रही आहे। त तम इन में शेर में हिन जॻह ते इनजी माना थींदी पैरवी करणु, ठीकु आहे, पैरवी था कनि। हुदात इहो जमो आहे हादीअ जो, जीअं काज़ी जो जमो कुज़ात ईंदी आहे, इन हादी जो जमो हुदात आहे। अलमुन जी माना हूअं त झंडो थींदी आहे, पर हिते शेर में जिते अलमुन जी माना असां पहाड़ कंदासीं, जबल पहाड़। बाक़ी अॻियां अल्फाज़ आसान माना कयो, व इन सखरन ऐं बेशक सखर, सखर केरु आहे? हाँ, शाइरा जो भाउ। लतअतमुल हुदात बिही, अलबत्ता पैरवी था कनि हुदात, इहो जमो आहे हादीअ जो। हिकिड़ो हूंदो आहे हादी, ॿियो हूंदो आहे मुहतदी। मुहतदी चइबो आहे अहिड़े शख़्स खे जेको पाण हिदायत वारे रस्ते ते आहे, जेको पाण सही रस्ते ते हले थो, उनखे चइबो आहे मुहतदी। ऐं हादी चइबो आहे जेको पाण बि सही रस्ते ते हुजे ऐं ॿियनि खे बि सही रस्ते ते वठी अचे, उनखे चइबो आहे हादी। सम्झ में आयो? हादी में मुहतदी में फ़र्क़ु। मुहतदी पाण सिधे रस्ते ते हूंदो आहे, बसि ॿियनि खे तबलीग या ॿियनि खे भलाई जे तरफ़ वठी नाहे ईंदो, या ॿियनि खे भलो रस्तो नाहे ॾेखारींदो। ऐं हादी पाण बि भले रस्ते ते हूंदो आहे ऐं ॿियनि खे बि भलो रस्तो ॾेखारींदो आहे। जेको लतअतमुल हुदात बिही, अलबत्ता पैरवी था कनि, हिते हुदात मां मुराद आहे सरदार, पैरवी था कनि सरदार बिही इन्हीअ जी, यानी इन सखर जी। यानी चवे थी त शाइरा इहो थी चवणु चाहे त मुंहिंजो भाउ जेको सखर आहे न, उहो एॾो वॾो शान वारो आहे जो वॾा वॾा सरदार, वॾा वॾा रईस बि मुंहिंजे भाउ जी पैरवी कंदा आहिनि। हूअं उहे भले रईस हुजनि, भले सरदार हुजनि, पर हर मसइले मंझि पैरवी मुंहिंजे भाउ जी कंदा आहिनि, सखर जी कंदा आहिनि। माना सखर एॾो वॾो शान वारो आहे। कअन्नहु अलमुन, गोया उहो हिकिड़ो पहाड़ आहे, फी रअसिही नारुन, जो उनजे चोटीअ में बाहि आहे। माण्हू बयाबान में हुजे, कंहिं अहिड़ी जॻहुनि ते हुजे, पोइ उते रस्तो माण्हू खां भुलिजी वञे, त पोइ रस्ते मालूम करण जे लाइ जिथे पहाड़ हुजे त माण्हू पहाड़ खे निशानो बनाए, पहाड़ खां हिदायत वठी उन तरफ़ रस्ते जी तरफ़ माण्हू ईंदो आहे त हीउ जेको पहाड़ आहे, मां हेॾे सिधो वञा त मां हिन तरफ़ वेंदुसि। माना माण्हू रस्ते जी मालूमात जे लाइ पहाड़ खां माण्हू मदद वठंदा आहिनि, पहाड़ खे माण्हू नज़र में रखंदा आहिनि, त पोइ उन तरफ़ माण्हू ईंदा आहिनि। त पहाड़ सां तशबीह ॾिनई पंहिंजे भाउ जी, त जहिड़े तरीक़े सां रस्तो गुम थियल माण्हू पहाड़ खे ॾिसंदा आहिनि, पोइ पहाड़ जे तरफ़ ईंदा आहिनि त उनखे पंहिंजो रस्तो मिली वेंदो आहे। अहिड़े तरीक़े सां मुंहिंजो भाउ बि आहे त वॾा वॾा सरदार बि उनजी पैरवी कंदा आहिनि, त पोइ उहे सही रस्ते ते अची वेंदा आहिनि। सम्झ में आई तशबीह? पोइ चईंदा पहाड़ उहो जंहिंजे चोटीअ में बाहि हुजे। हिकिड़ो त आम पहाड़ हुजे, उनखे उन ते माण्हू वेंदो, जंहिंखे राति जे अंधेरे में उहो नज़र न अचे, पर जंहिं ते बाहि पई ॿरंदी त उहो उनजे तरफ़ अचणु, उन खां हिदायत वठणु अञा आसान आहे, उहो अञा ज़्यादा माण्हूअ जी रहनुमाई कंदो आहे। त माना चई मुंहिंजे भाउ जो बि मिसाल उन पहाड़ वांगुरु आहे जंहिं पहाड़ जी चोटीअ ते बाहि ॿरंदड़ हुजे। कहिड़े मतिलबु सम्झ में आयो? हाणे ॾिसो, मुसनिफ़ हिते ई ॻाल्हि जे मातहत इन शेर खे ज़िक्र कयो आहे। ई ॻाल्हि जी तारीफ़ मां छा पढ़ी त कलाम जे आख़िर मंझि कुझु अहिड़ा अल्फाज़ आंदा वञनि जेकी माना खां ज़्यादा हुजनि पर को फ़ाइदो ॾींदा हुजनि। त हाणे इन शेर जे आख़िर मंझि फी रअसिही नारुन,
इहे उहे अल्फाज़ आहिनि जेकी माना खां ज़्यादा आहिनि। जेकॾहिं इन अल्फाज़नि खे हटायो वञे तॾहिं बि माना उहा हासिल थिए थी। त बेशक सख़र उहो आहे जो पैरवी था कनि उनजी सरदार, गोया उहो हिकु पहाड़ आहे। पर फ़ी रास ई नारुन इहे अल्फाज़ आंदा विया। इन जे आणण में नुक़्तो इहो आहे त उनजी अञा ज़्यादा मदह थी वई त अहिड़ो पहाड़ जंहिंमें बाहि हुजे, जंहिंजी चोटीअ मञे त उहो अञा ज़्यादा माण्हुनि जी रहनुमाई कंदो आहे। त सख़र बि माण्हुनि जी ज़्यादा रहनुमाई थो करे। ठीकु आहे। जेकॾहिं अल्फाज़नि खे हटायो वञे त उनजी माना शेर जी पूरी थी वञे। लेकिन इन अल्फाज़नि जे आणण में कुझु अहम ॿिया नुक़्ता आहिनि, उन जे करे हिनजो ज़िक्र कयो वियो आहे। ई ॻाल्हि सम्झ में आयो। वमिन हद तज़वील, वमिन हद तज़वील ऐं उन्हनि मंझा तज़यील, तज़वील पर तज़यील, वमिन हद तज़यील ऐं उन्हनि मंझा तज़यील आहे। तज़यील जी तारीफ़ मुसन्निफ़ कई आहे। वहुव ताक़ीबुल जुमलत बि उख़रा तश्तमिलु अला मानाहा ताक़ीदन लहा। तवजो हेॾां कयो। तज़यील चइबो आहे त हिकु जुमिले खां बाद मंझि ॿियो जुमिलो आंदो वञे ऐं उहो ॿियो जुमिलो पहिरें जुमिले जी माना खे शामिलु हुजे। आसान लफ़्ज़नि में सम्झो त माना हिकु जुमिले खे ज़िक्र कयो वञे, उन खां बाद में वरी ॿियो जुमिलो ज़िक्र कयो वञे, जेको ॿियो जुमिलो आहे उन जी माना पहिरें जुमिले सां शामिलु हुजे। माना उन जी माना ऐं पहिरें जुमिले जी माना में मुताबिक़त हुजे, हिकु ई माना हुजे उन्हनि ॿिन्हिनि जुमिलनि जी। त इनखे चइबो आहे तज़यील। जीअं उर्दू में बि ज़ेल इस्तेमालु थींदो आहे न, ज़ेल, दर्ज ज़ेल, माना इन जे हेठां इन जे ई मुताबिक़त में त तज़यील आहे। पोइ तज़यील जा ॿ क़िस्म आहिनि, मुसन्निफ़ ज़िक्र करे थो, तर्जुमो कंदा हलो, क़िस्म सम्झंदा हलो। वमिन हद तज़यील ऐं उन्हनि मंझा तज़यील आहे। तज़यील तारीफ़ छा आहे। वाह हुआ ताक़ीबुल जुमलत बि उख़रा ऐं उहो पुठियां आणणु जुमिला, वाह ताक़ीबुल जुमिलत उहो पुठियां आणणु जुमिले खे बि उख़रा ॿिए जे, तश्तमिल जेको शामिलु थिए अला मानाहा उन जी माना ते, ताक़ीदन लहू ताक़ीदी तौर ते उन जे वास्ते, बतौर ताक़ीद उन जे वास्ते। जीअं ताक़ीद में हिकु ई लफ़्ज़ खे ॿ बार ज़िक्र कयो वेंदो आहे, इन हिकिड़े जुमिले जो ज़िक्र करे वरी ॿिए जुमिले जो ज़िक्र कयो वञे, ॿियो जुमिलो जेको आहे उहो पहिरें जुमिले जी माना खे शामिलु हुजे। पोइ उनजा ॿ क़िस्म आहिनि। पहिरियों क़िस्म वहुव इम्मा अन यकून जारियन मजरल मिसल। पहिरियों क़िस्म इहो आहे त उहो क़ाइम मक़ाम ज़रबुल मिसल जे हूंदो। पहिरियों जुमिले जो तज़यील जो पहिरियों क़िस्म आहे त उहो जुमिलो क़ाइम मक़ाम ज़रबुल मिसल हूंदो। ॿियो वरी आहे उहो क़ाइम मक़ाम ज़रबुल मिसल न हूंदो। हाणे ॿिन्हिनि खे थोरो सम्झो। क़ाइम मक़ाम ज़रबुल मिसल जो मतिलबु इहो आहे त माना ॿ जुमिला हुजनि, पोइ हिकिड़ो जुमिले खां बाद में ॿिए जुमिले खे ज़िक्र कयो वञे, ॿिए जुमिले जो दारो मदार पहिरें जुमिले ते हुजे, पर उहो क़ाइम मक़ाम ज़रबुल मिसल हुजे। माना जेकॾहिं पहिरें जुमिले खां उनखे अलॻि कयो वञे त उहो ॿियो जुमिलो पंहिंजी अलहदा माना बि ॿुधाए ऐं अलॻि बि उनखे इस्तेमालु करे सघिजे। ठीकु आहे, सम्झ में आयो। ॿ जुमिला ज़िक्र कया वञनि, पहिरें जुमिले जो दारो मदार ॿिए जुमिले ते हुजे, पर ॿियो जुमिलो जेको आहे उहो पंहिंजी अलहदा माना बि ॿुधाए। यानी जेकॾहिं उनखे पहिरें जुमिले खां अलॻि कयो वञे तॾहिं बि उनजी माना ठहे, कंहिं अहिड़े मौक़े मुनासिब सां तालुक़ु रखे जो उनखे माण्हू अलॻि बि इस्तेमालु करे सघे। तर्जुमो कयो। तज़यील जो पहिरियों क़िस्म वहुव इम्मा उहो आहे ही त ऐं यकून ही त हुजे जारियन मजरल मिसल, जारी या मजरा माना क़ाइम मक़ाम, मिसल माना ज़रबुल मिसल जे, माना जंहिंखे मिसाल तौर बयानु कयो वञे। ले इस्तिक़लाल माना वास्ते मुस्तक़िल हुजणु उन जी माना, माना उहो पंहिंजी मुस्तक़िल माना रखे, माना अलॻि बि उनखे माण्हू इस्तेमालु करे सघे। व इस्तिग़नाउहु अम्मा क़ब्लहु ऐं मुस्तग़नी हुजणु उन जो जेको उन खां पहिरियां आहे, माना ॿिए जुमिले खां माण्हू उनखे जुदा बि करे सघे, अलॻि बि उहो पंहिंजी माना बयानु करे सघे। कक़ौल ही ताला, जीअं अल्लाह ताला जो ही कौल आहे, जा अल हक़ व ज़हक़ल बातिल इन्नल बातिल कान ज़हूक।
हक़ आयो ऐं बातिल वियो, बेशक बातिल आहे वेंदड़, भॼंदड़, ख़तमु थींदड़, मिटजंदड़। त हाणे हिते ॿ जुमला आहिनि, हिकिड़ो ज़हक़ल बातिल, ॿियो इनल बातिल कान ज़हूका। ॿिन्हिनि जुमलनि में मानवी मुनासिबत आहे। हिकु जुमिले जो मदार ॿिए जुमिले ते आहे। कीअं त पहिरें जुमिले मूजिबि आहे ज़हक़ल बातिल, बातिल मिटिजी वियो, बातिल ख़तमु थी वियो। हक़ आयो त बातिल, माना इन जुमिले मूजिबि बातिल जे ख़तमु थियण जी ॻाल्हि थी कई वञे ऐं हक़ जे अचण जी ॻाल्हि कई थी वञे। ऐं ॿियो जुमिलो ॾिसो, इनल बातिल कान ज़हूका, इन जुमिले में बि इहा ॻाल्हि कई थी वञे त बातिल खे आख़िरकार मिटिजणो आहे, बातिल हमेशह न रहंदो। त ॿिन्हिनि जुमिलनि में मानवी मुनासिबत आहे न, ॿिन्ही जुमिलनि में ॻाल्हि उहा ई कई वई त बातिल हमेशह न रहंदो, बातिल ख़तमु थी वेंदो। पर जेकॾहिं असां ॿिए जुमिले खे पहिरें जुमिले खां अलॻि कयूं, इनल बातिल कान ज़हूका खे, त इनल बातिल कान ज़हूका अहिड़ो जुमिलो आहे जेको ज़रबुल मिसल आहे, माना मुहावरे तौर ते इनखे अलॻि बि इस्तेमालु कयो वेंदो आहे कंहिं अहिड़ी जॻह ते जिते उनजो इस्तेमालु करणु सही हुजे। मसलन को अहिड़ो मौक़ो हुजे जिते को बातिल हुजे, का ग़लति ॻाल्हि हुजे, उहा ख़तमु थी वञे त उन जॻह ते ईअं चयो वेंदो आहे इनल बातिल कान ज़हूका। अलॻि बि इनखे इस्तेमालु करे सघिबो आहे, छो त इहो जुमिलो अलॻि बि पंहिंजी माना मुस्तक़िल रखे थो, हुन खां अलॻि बि इस्तेमालु थी सघे थो। ठीकु आहे, सम्झ में आयो? वरी ॾिसो तज़हील, छाखे चवंदासीं त माना हिकु जुमिले खे ज़िक्र कयो वञे, उनजे वरी बाद में ॿियो जुमिलो ज़िक्र कयो वञे, ॿियो जुमिलो पहिरें जुमिले जी माना खे शामिलु हुजे। पोइ वरी चवंदा उनजा ॿ क़िस्म आहिनि, हिकिड़ो आहे जारी मजरल मिसल, यानी क़ाइम मक़ाम हुजे ज़रबुल मिसल जे, यानी हिकु जुमिलो ज़िक्र कयो वञे उन खां बाद में ॿियो जुमिलो ज़िक्र कयो वञे, ॿिन्ही जुमिलनि में मानवी मुनासिबत हुजे। पर जेकॾहिं असां हिकु उन ॿिए जुमिले खे पहिरें जुमिले खां अलॻि इस्तेमालु करे सघूं त उनजो इस्तेमालु करणु दुरुस्त हुजे, सही हुजे, उहो पंहिंजी माना मुस्तक़िल रखे ऐं उहो ॿिए जुमिले खां मुस्तगनी हुजे, जीअं इनल बातिल कान ज़हूका में। सम्झ में आयो? वरी ॿियो मिसाल, वरी ॿियो क़िस्म ॾिसो, व इमा ऐं यकून गैर जार मजरल मिसल, व इमा ऐं यकून गैर जार मजरल मिसल, ऐं पर ही त हुजे न जारी थी, न क़ाइम मक़ाम ज़रबुल मिसल जे। ॿियो क़िस्म वरी इहो आहे त माना उहो ज़रबुल मिसल जे क़ाइम मक़ाम न हुजे। छा मतिलबु? यानी हिकु जुमिले जो तालुक़ु ॿिए जुमिले सां मानवी तौर ते अहिड़ो मज़बूत हुजे, जेकॾहिं असां पहिरें जुमिले खे ख़तमु करे छॾियूं त ॿिए जुमिले जी माना ई सम्झ में न अचे। माना ॿिए जुमिले जो दारो मदार पहिरें जुमिले ते ई हुजे, पहिरें जुमिलो जेकॾहिं उन सां गॾु हुजे त उहो पंहिंजी माना बि ॿुधाए, जेकॾहिं पहिरियों जुमिलो उन खां ख़तमु कयो वञे त ॿिए जुमिले जी माना उनजी सम्झ में ई न अचे, उनजी माना जो को हासिल ई न थी सघे। त इहो थींदो ॿियो क़िस्म, गैर जार मजरल मिसल, जेको ज़रबुल मिसल जे क़ाइम मक़ाम न हुजे। ठीकु आहे, सम्झ में आयो? तर्जुमो कयो, व इमा पर ऐं यकून ही त हुजे गैर जार मजरल मिसल, जेको क़ाइम मक़ाम न हुजे ज़रबुल मिसल जे, ले अदम इस्तिग़नाई, वास्ते न हुजणु मुस्तगनी हुजणु उनजो, यानी उहो मुस्तगनी न आहे, बेपरवाह न आहे, पहिरें जुमिले उनजे लाइ हुजणु ज़रूरी आहे। अम्मा क़बलहू, उन शइ खां जेका उन खां पहिरियां आहे, यानी पहिरियों जुमिलो। मिसाल जीअं हीअ अलाह ताला जो कौल आहे, ज़ालिक जज़ैनाहुम बिमा कफरू व हल नुजाज़ी इल्लल कफूर। ॾिसो, ज़ालिक, ऐं इहा जज़ैनाहुम, असां जज़ा ॾिनीसीं उन्हनि खे, असां बदिलो ॾिनोसीं असां उन्हनि खे, बेमा, उनजे सबबु जेको उन्हनि कुफ़र कयो, माना कुफ़र जे सबबु असां उन्हनि खे इहो बदिलो ॾिनोसीं, इहो अज़ाब उन्हनि ते थियो, इहा उन्हनि जे मथां सख़्ती थी। व हल नुजाज़ी इल्लल कुफूर, ऐं हल नाहियूं असां बदिलो ॾींदा मगर इहो काफ़रनि खे, माना इहो काफ़रनि खे ई बदिलो इहो मिलंदो आहे, इहो ई बदिलो काफ़रनि खे मिलंदो आहे। त हाणे हिन मंझि हिकिड़ो जुमिलो आहे ज़ालिक जज़ैनाहुम बिमा कफरू, ॿियो वरी जुमिलो आहे व हल नुजाज़ी इल्लल कफूर। हाणे ॿियो जुमिले जो सॼो दारो मदार पहिरें जुमिले ते आहे, जेकॾहिं असां पहिरें जुमिले खे असां कढी छॾियूं त ॿिए जुमिले जी माना ई सम्झ में न अची सघंदी, इहा माना ठहंदी व हल नुजाज़ी इल्लल कफूर, ऐं इहो ई असां बदिलो ॾींदा आहियूं काफ़रनि खे। ठीकु आहे, त हाणे कहिड़ो बदिलो? त उहो पहिरें जुमिले में उनजो ज़िक्र आहे न,
तो ठीक है। सो माना ॿिए जुमिले जो दारो मदार अहिड़े तरीक़े सां आहे उन ते जेकॾहिं असां पहिरें जुमिले खे ख़तमु कयूं त ॿिए जुमिले जी माना ई सम्झ में न अचे। ठीकु आहे, तज़ील सम्झ में अची वियो, ॿई क़िस्म हुन जा सही तरह सम्झ में अची विया। उन खां पोइ वरी नओं क़िस्म बयानु कई इहतिरास। ठीकु आहे, इतनाब जो नओं क़िस्म कहिड़ो आहे? इहतिरास। इहतिरास छा आहे? वहुवा अन युअता फी कलामिन युहमु खिलाफल मक़सूद बिमा यदफ़उहु। इहतिरास चइबो आहे त कलाम मंझि को अहिड़ो तवजो हेॾां कयो, इहतिरास चइबो आहे त कलाम जे अंदरि को अहिड़ो ज़ाइद लफ़्ज़ आंदो वञे जेको कलाम में पैदा थींदड़ वहम खे ख़तमु करे। माना कंहिं शख़्स को कलाम कयो आहे, का ॻाल्हि कई आहे, हाणे उन जी ॻाल्हि में को वहम थो पैदा थिए। हाणे उन वहम खे पैदा करण जे लाइ मुतकलिम पंहिंजे कलाम में जेको लफ़्ज़ हिकिड़ो ज़ाइद अदा करे थो, जॾहिं ज़ाइद अदा कई त उहो इतनाब थी वियो न, पर उहो कलाम में पैदा थींदड़ वहम खे ख़तमु थो करे, त माना उहो फ़ाइदे जे तौर ते ज़िक्र ते कयो वियो आहे। फ़ाइदे जे तौर ते ज़िक्र कयो वियो आहे त इहो इतनाब थियो, इहो बलागत जे दर्जे में अची वेंदो। ठीकु आहे, त इहतिरास छा खे चइबो त कलाम जे अंदरि को अहिड़ो ज़ाइद लफ़्ज़ ज़िक्र कयो वञे जेको कलाम जे अंदरि पैदा थींदड़ वहम खे ख़तमु करे छॾे। मिसाल ॾिसो, जीअं मिसाल जे अंदरि मुसनिफ़ शेर बयानु कयो, तर्जुमो कयो, वमिनल इहतिरास, ऐं इहतिरास आहे। इहतिरास छा आहे? वहुआ उहो आहे त ऐं योता ही त आंदो वञे फी कलाम में यूहम जेको वहम थो पैदा करे ख़िलाफ़ मक़सूद जे बेमा उन जे ज़रिए यदफ़उहु ख़तमु कयो वञे उन खे, यानी उन वहम खे। मिसाल जे अंदरि शेर आहे, शेर जो तर्जुमो कयो, फसका ओ सैराब करे, दियार क, इहो दियार इहो जमो आहे दार जी। ठीकु आहे, दार माना घर, दियार जॾहिं जमो आयो उन में मुराद हिते मुल्क या शहर आहे। ठीकु आहे, ऐं सैराब करे तुंहिंजे मुल्क खे, हाणे गैर मुफ़्सिद खे छॾे ॾियो, वरी अॻियां माना कयो, सौब बि माना बरसाति जे आहे, सौब माना जेको मथां खां हेठि अचे, उन मुराद बरसाति आहे। रबी चइबो आहे बहार, सौबुल रबी माना थींदी बहार वारी बरसाति। दीमत जी माना बि ईंदी आहे उहा बरसाति जेका हल्की हल्की हुजे, जंहिंमें गजगोड़ ऐं खिवण जंहिंमें न हुजे, जंहिंमें बिजली बि न हुजे ऐं गजगोड़ बि, ऐं उनजी घटि में घटि मुदत 3 ॾींहं हुजे ऐं ज़्यादा खां ज़्यादा उनजी मुदत 1 हफ़्तो हुजे, अहिड़ी बरसाति खे चइबो आहे दीमत। ठीकु आहे, वदीमत। दीमत माना उहा बरसाति जेका जंहिंमें बिजली न हुजे ऐं जंहिंमें गजगोड़ न हुजे, ऐं तहतमी जी माना जारी थियणु। ठीकु आहे, तर्जुमो कयो शेर जो, फसका पोइ सैराब करे, दियार क तुंहिंजे घर खे, सौबुल रबी बहार जी बरसाति, वदीमत ऐं उहा बरसाति तहतमी जेका जारी थिए, वदीमत उहा बरसाति जंहिंमें गजगोड़ ऐं खिवण न हुजे। ठीकु आहे, हाणे तर्जुमो कयो, गैर मुफ़्सिद हा, बग़ैर नुक़सानु ॾींदे, न फ़साद कंदे। यानी कि हाणे ॾिसो, शाइर शेर चयो, दुआ थो ॾिए त तुंहिंजे शहर में अहिड़ी बरसाति अचे जेका तुंहिंजे पूरे मुल्क खे सैराब करे, माना पूरे मुल्क में बरसाति अचे, ऐं वरी अहिड़ी बरसाति जेका घटि में घटि 3 ॾींहं हुजे ऐं हफ़्ते ताईं हले, उन बरसाति जो बि ज़िक्र कयईं, ॿिन्ही बरसातियुनि जो। त हाणे जेको मुखातब आहे या जेको साम्य आहे उनजे ज़हन में इहो वहम पियो पैदा करे त थी सघे थो शाइर इहो का ग़लति ॻाल्हि की हुजे, मथां असांखे बददुआ ॾिनी थी त अहिड़ी बरसाति थिएव जो अव्हां ॿुॾी वञो। ठीकु आहे न, ईअं थी थो न, हाणे कराची में बरसाति थी, गलियुनि में रस्तनि में हर जॻह ते पाणी त शहर वारनि लाइ मुसीबत हुई न, अचणु वञणु निकिरणु। सो इहो वहम पैदा थिए थो शेर मञा त शाइर का अहिड़ी ॻाल्हि करे रहियो आहे त माना अहिड़ी बरसाति थिए जो अव्हां जे लाइ उहा मुसीबत थी वञे। ठीकु आहे, सो उन जे करे चई त मथां कंहिंजे ज़हन में इहो सुवालु पैदा थिए, इहो वहम पैदा थिए, सो उन वहम खे ख़तमु करण जे लाइ हिकु ज़ाइद लफ़्ज़ आंदे गैर मुफ़्सिद हा, त
त अहिड़ी बरसाति जेका बग़ैर फ़साद जे हुजे, जेका नुक़सान ॾींदड़ न हुजे, माना फ़ाइदेमंद बरसाति हुजे, ठीकु आहे, रहमत वारी बरसाति हुजे। त सम्झ में आयो। हाणे गैर मुफ़्सिद हा इहो बतौर वहम जेको वहम पैदा थिए थो शेर में जे, उन वहम खे ख़तमु करण जे लाइ गैर मुफ़्सिद हा लफ़्ज़ खे ज़िक्र कई, त इनखे चइबो आहे इहतिरास। सम्झ में आयो मुकमिल तौर ते। व मिनहा तकमील, ऐं इतनाब जे क़िस्मनि में जा आख़िरी क़िस्म बयानु कयो अथई तकमील। तकमील छा आहे? तकमील जी तारीफ़ करे थो, वह हुआ अन युअता बिफ़ज़लति तुज़ीदुल माना हुस्नन। तकमील चइबो आहे त जुमिले जे अंदरि को ज़ाइद लफ़्ज़ आंदो वञे जेको माना में हुस्न खे पैदा करे, माना में जेको ख़ूबसूरती पैदा करे, ठीकु आहे। जुमिलो ज़िक्र कयो वञे, जुमिले जे अंदरि को ज़ाइद लफ़्ज़ आंदो वञे, उहो ज़ाइद लफ़्ज़ उन माना में ख़ूबसूरती पैदा करे, माना में हुस्न पैदा करे, त उनखे चइबो आहे तकमील। तर्जुमो कयो, व मिनहा तकमील, ऐं उन में जा तकमील आहे। तकमील छा आहे? वाह उहा उहा आहे त ऐं युअता, ही त आंदो वञे, बेफ़ज़लति माना ज़ाइद ज़्यादा, तुज़ीद जेको तुज़ीदुल माना हुस्नन जेको ज़्यादा करे माना में हुस्न खे। मिसाल जीअं न वयुतइमून तआम अला हुब्बिही, ऐं खाराइनि था उहे तआम अला हुब्बिही पंहिंजी पसंदि ते, पंहिंजी ज़रूरत ते, याने मअ हुब्बिही याने बावजूदु उन्हनि खे उन्हनि जी चाहत हुजण जे। वज़ालिक अबलगु फिल करम, ऐं इहो आणणु इहो ज़्यादा बलीग आहे सखावत में। ॾिसो हाणे हिन आयत में चयो वियो त युतइमून ताम अला हुब्बिही, त उहे अहिड़ा सखी आहिनि जो उहे ॿियनि खे खाधो खाराइनि था। अला हुब्बिही जो मतिलबु आहे माना उनखे पाण खे बि उनजी ज़रूरत खाधे जी आहे, माना उन्हनि खे पाण खे ज़रूरत आहे खाधे जी, हुननि खे पाण खे बि खाधो घुरिजे थो, लेकिन पंहिंजी ज़रूरत खे छॾे उहे ॿियनि खे खाधो खाराइनि था। जेकॾहिं हिते सिर्फ़ु वयुतइमून तआम चयो वञे हा, तॾहिं बि उनजी सखावत जो ज़िक्र थी वञे हा, त उहे अहिड़ा आहिनि जेके खाधो खाराइनि था, लेकिन माना जे अंदरि हुस्न पैदा करण जे लाइ उनजी सखावत खे आला, उनजी सखावत जे आला दर्जे खे बयानु करण जे लाइ अला हुब्बिही जो ज़िक्र कयो वियो। अला हुब्बिही यानी कि उनखे पाण खे बि ज़रूरत आहे, पोइ बि उहे खाधो ॿियनि खे खाराइनि था, ठीकु आहे। त इहो आहे तकमील, यानी कलाम जे अंदरि, कलाम जे आख़िर में को अहिड़ो लफ़्ज़ आणणु जेको माना में ज़्यादा हुस्न पैदा करे, ज़्यादा ख़ूबसूरती पैदा करे। सम्झ में आयो? वल्लाहु आलम बिहक़ीक़त।